अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। संझा सैयद शामिल करनासी हेडलाइन। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में शहर अंदर गैरकानूनी अदावतुनि हटाइण वारे केस में चीफ जस्टिस पारां कमिश्नर कराची जी रिपोर्ट ते कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद ज़माख़ ॾिना आहिनि त चीफ सेक्रेटरी किथे आहे, कमिश्नर कराची खे फारिग करियो। चीफ जस्टिस कमिश्नर सां मुखातिब थींदे चयो त अवां छा था सम्झो, असां डिप्टी कमिश्नर जी रिपोर्ट ते कमु कंदासीं। कमिश्नर खे पंहिंजी रिपोर्ट पेश करणु घुरिजे हा। चक बरसा चीमन पुलवट साथ खानाणी कमालाणी बिरादरी जी बिन धुरियन में खूनी तकरार बीहर कर खयो। 3 ॼणा क़तल, 8 ॼणा ज़ख्मी। छिकताण तेज इलाइक़ो जंग मैदान बणियल। हाउसिंग स्कीम ते तेज़ीअ सां कमु जारी आहे। पहिरें मरहले में ग़रीबनि खे 2000 घर ॾिना आहिनि। हर घर ते 3 लख रुपयनि जी सब्सिडी ॾेई रहिया आहियूं। मुल्क जे कचिन आबादियुनि बाबति कंहिं बि न सोचियो। ML1 शुरू थियण सां कराची खां लाहौर जो सफ़र 8 कलाक तय थी वेंदो। बेटनि ते शहर हलण लाइ वॾी सीड़प थींदी। सीड़प लाइ 12 पैसो अचण सां रुपयो मज़बूत थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब। सेनेट में ऑपोजिशन लीडर यूसुफ रज़ा गिलानी सेनेट चेयरमैन जी इलेक्शन बाबति अदालती फ़ैसिले ते इस्लामाबाद हाई कोर्ट में इंट्रा कोर्ट अपील दाख़िल करे छॾी। दरख़्वास्त में सिंगल बेंच जो फ़ैसिलो कलअदम करार ॾियण जी इस्तदा कई वई। यूसुफ रज़ा गिलानी मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त सेनेट चेयरमैन जी इलेक्शन में 7 वोट रद्द करण ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर जे फ़ैसिले खे कलअदम करार ॾिनो वञे। PP सेनेटर सलीम मांडीवाला चयो आहे त PP नून लीग सां कुझु बि न आहे कयो। पार्लियामेंट जी सरगर्मी आहे, असां समूरियुनि अपोज़िशन पार्टियुनि सां गॾिजाणी कई आहे। PDM जो इतिहाद ख़तमु न आहे थियो ऐं अपोज़िशन बि ख़तमु न थींदी। हुकूमत सां कंहिं बि क़िस्म जी डील न आहे थी। वज़ीर आज़म बार बार मुआशी टीम तब्दील करे रहियो आहे। मुल्क में महंगाई ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। महंगाई ग़रीब अवाम खे तबाह करे छॾियो आहे। ग़लत फ़ैसिलनि सां ग़रीब अवाम ते बार पवंदो आहे। नून लीग अॻवान मोहम्मद ज़ुबैर जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। अपोज़िशन वारा हुकूमत खे रहण जूं वॾियूं दावाऊं करे रहिया हुआ, पर अॼु PDM जे अॻुवान पाण में ई विढ़ी रहिया आहिनि। 2021 मुल्क जी तरक़ी जो साल साबित थी रहियो आहे। असांजे लीडर इमरान ख़ान जी जदोजहद सबबि मुल्क में ख़ुशहाली अची रही आहे। सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर हलीमा शेख जो वीडियो पैगाम। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारा पहिरीं गैर कानूनी इमारतूं वॾण जी इजाज़त ॾींदा आहिनि ऐं पोइ वावेला कंदा आहिनि। शहर तबाह थी चुको आहे। अमलदार ऑफिस मां ॿाहिरि नथा निकिरनि। सिंध हाईकोर्ट जा कराची जे इलाइक़े लियाकताबाद में 5 माड़ इमारत गैर कानूनी तौर अॾण जा दरख़्वास्त ते रिमांड। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा अमलदार अदालत खे मुतमइन करण में नाकाम थी विया। मुल्क में कोरोना विघे वधीक 98 मरीज़ फोत, 5329 नवां केस रिपोर्ट। NCOC मूजिबि फौतुनि जो अंग वधी 15124 थी वियो। मजमूई केसिस जो अंग 7,50,517 ताईं पहुची वियो। फाल केसिस जो अंग वधी 66,994 आहे। 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 10.6% रही। सॼी सिंध जी लाड़काणे डिवीज़न में बि कणक जी ख़रीदारी शुरू न थी सघी। ख़रीदारी मर्कज़ न खुलण ऐं बारदाणो न मिलण ख़िलाफ़ आबादकारनि पारां अदालत में वञण ऐं एहतजाज जो ऐलान। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जी इंटेलिजेंस बुनियादनि ते कराची जे मेहरान टाउन कुरंगी वारे इलाइक़े में गॾियल कार्रवाई। इंतहाई घुर्बल 2 जवाबदार गिरफ़्तार।
रंजस तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदार सद्दाम हुसैन उर्फ अली ऐं सलीम उर्फ सलू फुरलट स्ट्रीट क्राइम ऐं धारनि जे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस आहिनि। कराची में लेडी हेल्थ वर्कर्स जो मुतालबनि जी मञता लाइ PIDC वटि एहतजाजी धरणो ट्रैफिक मअतल गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। लेडी हेल्थ वर्कर्स जी अॻवान बुशरा आराइन ऐं ॿियनि मुतालबो कयो आहे त सर्विस स्ट्रक्चर ॾेई प्रोग्राम जे बुनियादी ढांचे खे बहाल कयो वञे। खैरपुर लगोट जाम मोहम्मद शेख में वहशी जवाबदारनि पारां नीगरी सां जिनसी ॾाढी जो इंकिशाफ। जवाबदारनि नीगरी खे अगवा करण खां पोइ ओताक ते मुबैना तौर लजालट जो निशानो बणायो। मुतासिर नीगरी जे वारसनि पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम करण जी अपील। सखर जे इलाइक़े इलाहाबाद में नीगरी सां ज़्यादती वारो वाक़ियो पुलिस जवाबदार अली हसन खे गिरफ़्तार करे मथस केस हासिल करे वरितो।